फरवरी 2000 ते 20 मीटर डायमीटर जो हिकु पत्थर ज़मीन जे मथे माहौल में दाख़िल थींदो आहे। इहो एस्टेरॉइड तक़रीबन 19 किलोमीटर फ़ी सेकंड जी रफ़्तार सां रशिया जे हिकु शहर ॾे वधी रहियो हो। इन ख़तरनाक रफ़्तार सां ईंदड़ इहो पत्थर ज़मीन खां सिर्फ़ु 30 किलोमीटर मथे धमाके सां फाटो। इहो धमाको एतिरो त इबरतनाक हुयो जो रशिया जा 6 शहर हुन जी लपेट में अची विया ऐं खोड़ सारो नुक़सानु थियो ऐं तक़रीबन 7200 घर तबाह थी विया। 1500 माण्हू बुरी तरह ज़ख़्मी बि थिया। अगरि उन पत्थर जो धमाको सरफेस खां सिर्फ़ु 8 किलोमीटर मथे थिए हा त रशिया जा उहे 6 शहर शायदि दुनिया जे नक्शे खां ग़ाइबु थी चुका हुजनि। पर जेकॾहिं उहो पत्थर 20 जी बजाए 60 डायमीटर जो हुजे हा त उन जो धमाको बिल्कुलु हिते ई थिए हा, तक़रीबन 8 किलोमीटर मथे थिए हा। ज़मीन खां जॾहिं असां मथे आसमान में ॾिसंदा आहियूं त उहो असांखे बिल्कुलु ख़ामोश ऐं बिल्कुलु पुरसुकून नज़र, पर असलियत में ईअं न आहे। हिकु सूफ़ खां वेंदे कई किलोमीटर डिघा पत्थर ख़ला में हर वक़्तु तरंदा रहनि था, जंहिंमां रोज़ाना नंढी नंढी साइज़ जा पत्थर ज़मीन ते किरंदा रहंदा आहिनि। पर ज़मीन जो एटमॉस्फेयर हवा जी फ्रिक्शन जे करे उन्हनि खे ज़मीन ते पुॼण खां अॻु में ई ख़तमु करे छॾींदो आहे ऐं उहे ज़मीन ते न पहुची। पर जेकॾहिं उहो पत्थर 60 मीटर खां वधीक आहे त ज़मीन जो एटमॉस्फेयर या वायुमंडल उनखे रोके न सघंदो ऐं उनजो ज़मीन ते किरण जा चांसिस तमामु वधी वेंदा आहिनि। 9 जनवरी 2017 जॾहिं सॼी दुनिया पंहिंजे कमनि में मसरूफ़ हुई तॾहिं हिकिड़ो 25 खां 26 मीटर जो एस्टेरॉइड ज़मीन जी तरफ़ वधी रहियो हुयो। पर इहो पत्थर चंड जी कशिश जे करे ज़मीन सां टकराइण जे बजाए चंड ऐं ज़मीन जे विच मां निकिरी वियो। आसमान में भटकंदड़ केतिरा ई ज़मीन तां जीवत ख़तमु करण जेतिरी ताक़त रखंदा आहिनि। लखें साल अॻु में हिकु पत्थर ई डायनासोरनि जी पूरी नसुल खे ख़तमु करे विधो। इंसान ज़ात अञा ताईं महफ़ूज़ आहे ऐं कंहिं अहिड़े पत्थर जो शिकार न थी आहे त इहा महिरबानी आहे असांजे वेझे जुपिटर ग्रह जी, छो त हुन जी ग्रेविटी एतिरी तेज़ आहे त उहो ख़ला में ईंदड़ पत्थरनि जे रस्ते खे बदिले छॾींदो आहे। आसमान में सिर्फ़ु इहे उॾंदड़ पत्थर ई हिकिड़ो ख़तरो न आहिनि, बल्कि पर इन खां वधीक ख़तरनाक हूंदा आहिनि भटकंदड़ लावारिस ग्रह। इन्हनि ग्रहनि खे रोज़ प्लानेट चयो वेंदो। इहे ग्रह लावारिस इन करे चवराईंदा आहिनि त इन्हनि जो को बि सितारो न हूंदो आहे, या ईअं खणी चइजे त उहो कंहिंजे तारे जे मदार में न आहिनि घुमंदा। इहे भटकंदा मिल्की वे गैलेक्सी जो ई चकर लॻाईंदा आहिनि। आम तरह सां रोज़ प्लानेट 2 तरहनि सां वजूद में ईंदो आहे। हिकु त उहो वक़्तु जॾहिं सितारनि जो ठहणु थींदो आहे तॾहिं अहिड़नि रोज़ ग्रहनि जो बि ठहणु वजूद में ईंदो आहे। ऐं इन जो ॿियो हिकु सबबु इहो बि आहे ग्रहनि जो पाण में टकराइणु। कई दफ़ा ईअं बि थींदो आहे त 2 ग्रह पाण में टकराइजी वेंदा, जंहिंजे करे हुनजो रस्तो चेंज थी वेंदो आहे ऐं उहो ग्रह सोलर सिस्टम खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। हाणे असांजी सम्झ में इहा ॻाल्हि त अचे थी त रोज़ प्लानेट छा थींदा आहिनि, पर सवाल इहो आहे त रोज़ प्लानेट्स इन्हनि वॾनि पत्थरनि खां बि ख़तरनाक आख़िर छो थींदा आहिनि। अचो त इहो ॼाणण जी कोशिशि कयूं था। असां आसमान में कंहिं बि सितारे खे ॾिसी वठंदा आहियूं, छो त सितारा ख़ुदि रोशनी छॾींदा आहिनि, लेकिन ग्रह पाण रोशनी न छॾींदा आहिनि। इन करे इन्हनि खे दूरबीनी वसीले ॾिसणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हालांकि कंहिं सितारे जे ॿाहिरां चकर काटींदड़ कंहिं ग्रह खे डिटेक्ट करणु आसान आहे, लेकिन कंहिं भटकंदड़ ग्रह खे डिटेक्ट करणु तमामु ई ॾुखियो हूंदो आहे। तव्हां इंटरनेट ते हिकिड़ी अफ़वाह त ॿुधी हूंदी त ज़मीन प्लानेट एक्स नाले सैयारे सां टकराइजण वारी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त फ़िलहालु अहिड़ो कुझु बि थियण वारो कोन्हे, पर इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त ज़मीन कॾहिं बि कंहिं ग्रह सां न टकराईंदी। ईअं थी बि सघे थो, छो त जॾहिं बि को लावारिस ग्रह सोलर सिस्टम में ईंदो आहे त उहो नज़दीकी सितारनि सां बिल्कुलु साइड मां लंघण जी कोशिशि कंदो आहे ऐं उहो उन ते अट्रैक्शन कंदो आहे, जंहिंजे करे उन्हनि ग्रहनि जो उन ग्रह सां टकराइजण जो ख़तरो इंतिहाई तरह सां वधी वेंदो आहे। इन ॻाल्हि जी उमेद तमामु घटि आहे त ज़मीन कंहिं अहिड़े ग्रह सां टकराइजे, छो त असांजो नज़दीकी रोज़ प्लानेट बि असां खां 7 नूरी साल परे आहे। अंतरिक्ष में इहे वॾा पत्थर ऐं इहे लावारिस ग्रह ई रुॻो ख़तरो कोन आहिनि, पर इन्हनि खां वधीक ख़तरनाक हूंदा आहिनि पुछड़ तारा। तव्हां पुछड़ तारे जे बारे में त ॿुधो ई हूंदो ऐं उहो आसमान में अक्सर तव्हां ॾिसंदा बि हूंदो। अक्सर इन खे ॾिसी माण्हू मनतूं घुरंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां, जेको असीं ॾिसंदा आहियूं दरअसल इहे टुटंदड़ सितारा या पुछड़ तारा न हूंदा, बल्कि इहे पत्थर ऐं इहे कॉमेट्स हूंदा आहिनि जेके फ़िज़ा मां किरंदा आहिनि।
जेके ज़मीन जे वायुमंडल में घिरण सां चिमकंदा आहिनि ऐं असांखे चिमकंदड़ नज़र। बाक़ी दुआ कजो ख़ुदा खां त तव्हां कॾहिं को टुटंदड़ सितारो न ॾिसो, छो त पुछड़ तारो जेका तबाही मचाए सघे थो उन जी इंसानियत सोचे बि नथी सघे। पुछड़ तारो कहिड़ी तरह सां तबाही मचाईंदो आहे इन ॼाणण खां पहिरियां असां हिकिड़ी ॿी शइ ॼाणी पर असां ॾिसंदासीं पुछड़ तारो ठहंदो किथां आहे। पुछड़ तारो असुल में बाइनरी स्टार सिस्टम जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे। इन सिस्टम में 2 सितारा हिक ॿिए खे ऑर्बिटिंग कंदा रहंदा आहिनि। पुछड़ तारे जो ठहणु 2 तरीक़नि सां थींदो। पहिरियों त इहो त जॾहिं इन्हनि जो फ्यूल ख़तमु थी वेंदो आहे त उन्हनि मां कंहिं बि हिकु सितारे में धमाको थी पवंदो आहे, जंहिंजे करे उन जो जोड़ी वारो ॿियो सितारो उन वायुमंडल मां ॿाहिरि धिकियो वेंदो आहे ऐं उहो सितारो हाइपर वेलोसिटी यानी बेहद रफ़्तार, इन करे टुटल तारे खे हाइपर वेलोसिटी स्टार बि चवंदा आहिनि ऐं इन खे शूटिंग स्टार बि चयो वेंदो आहे, छो त उन तारे जी रफ़्तार गोलीअ खां केतिरा ई दफ़ा वधीक तेज़ हूंदी आहे। उन जे ठहण जो हिकिड़ो ॿियो कारण इहो बि आहे त जॾहिं के बाइनरी स्टार कंहिं ब्लैक होल जे वेझो हूंदा आहिनि त हिकु सितारो त ब्लैक होल पाण में अंदरि गिही वेंदो आहे पर ॿियो सितारो वॾी स्पीड सां उन खां ॿाहिरि धकेलियो वेंदो आहे ऐं उहो हिकु हाइपर वेलोसिटी स्टार बणिजी। अचो हाणे इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त टुटल सितारो आख़िर कीअं तबाही मचाईंदो आहे। हिकु लावारिस ग्रह त सिर्फ़ु हिकिड़े ई ग्रह खे तबाह करे सघे थो पर टुटल तारो पूरे सोलर सिस्टम खे तबाह करण जेतिरी ताक़त रखंदो आहे, छो त जॾहिं बि को टुटल सितारो कंहिं सोलर सिस्टम जे वेझो गुज़रंदो त उन सितारे जी ज़बरदस्त ग्रेविटीअ जे करे सोलर सिस्टम जा सितारा पंहिंजे ऑर्बिट मां निकिरी वेंदा आहिनि ऐं उन वांगुरु लावारिस ग्रह बणिजी वेंदा आहिनि। अगरि उहो पंहिंजे ऑर्बिट मां न बि निकिरनि त बि उहो तबाह थी वेंदा आहिनि, छो त पुछड़ तारे जी ग्रेविटीअ जे करे केतिरा ई पत्थर हुन जे कॾहिं लॻा ईंदा आहिनि, जंहिंजे करे सोलर सिस्टम में पत्थरनि ऐं इन्हनि सितारनि जी बारिश थी वेंदी। जेकॾहिं को पुछड़ तारो सोलर सिस्टम में सिधी तरह सां दाख़िल थींदो आहे त उन जा इलाही चांसिस वधी वेंदा आहिनि त उहो कंहिं सितारे सां टकराए। हाइपर स्टार एतिरा तेज़ हूंदा आहिनि जो हू गोलीअ खां हज़ारें दफ़ा वधीक ताक़त सां पंहिंजी हुन मदार मां निकिरी ईंदा। दोस्तो हिन एपिसोड में एतिरो ई। अगरि तव्हांखे मुंहिंजो कमु वणियो आहे त प्लीज़ लाइक कयो, सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कयो। थैंक यू वेरी मच। मां आहियां अली असलम शर, तव्हांजो पंहिंजो होस्ट।